कि मां रमज़ान जो पैकेज ॾींदुसि एंजॉय कंदो क़बूल कंदो केड़ा केड़ा पहिरीं ॻाल्हि इहा रमज़ान में दुआऊं घणियूं घुरजो घणी इल्तिजा घणी दुआ छो त रमज़ान दुआउनि जो महीनो ऐं जॾहिं पंहिंजे लाइ दुआ घुरो त पंहिंजे अबे पंहिंजी अमड़ जे लाइ ज़रूर दुआ घुरजो जॾहिं दुआ घुरो त पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ ठहनि था या नथा ठहनि उन जे लाइ दुआ ज़रूर घुरजो हुज़ूर जी पूरी उम्मत जे लाइ दुआ घुरजो गज़ा ऐं फ़लस्तीन जे मुस्लमाननि जे लाइ दुआ घुरजो जॾहिं बि दुआ घुरो त मुंहिंजी बि गुज़ारिश अथव मूंखे बि पंहिंजे दुआ में यादि कजो ऐं मुंहिंजो बि तव्हां सां वाइदो आहे त मां रमज़ान में सुबुह शाम तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि इंशाअल्लाह मुंहिंजो इरादो मदीना मुनव्वरा जो आहे मुंहिंजो रोज़ा रखे पोइ वेंदुसि मदीने शरीफ में सोणे सरदार जे दर ते मां उते बि हिते बि तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि तव्हां मुंहिंजे लाइ दुआ घुरंदुसि सदो क़बूल आहे दुआऊं कसरत सां घुरजो दुआउनि जो महीनो आहे ॿिए नंबर ते रमज़ान जे महीने में अल्लाह जो ज़िक्र घणो कजो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह नबी अस्बात या ज़िक्र इसमें ज़ात अल्लाह अल्लाह रमज़ान जे महीने में 5000 भेरा ज़िक्र इस्म ज़ात जो कंदो 500 भेरा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं इस्माइल जा यो पैकेज लिखो ऐं नेट ते आम कयो मुंहिंजे तरफ़ां सारी जमात जे लाइ पैकेज आहे पहिरें नंबर ते नमाज़ पाबंदी सां जमायत सां पढ़ंदव जी 5 नमाज़ूं जमायत सां ॿिए नंबर ते रोज़ा सभई रखंदव को बि रोज़ो छॾींदव न सवाइ शरई हुज़ूर जे रोज़ो हिकिड़ो बि न छॾींदव टे नंबर ते दुआऊं घणियूं घुरंदव चौथे नंबर ते ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जो 500 भेरा पंजे नंबर ते 5000 भेरा अल्लाह जे इस्म ज़ात जो ज़िक्र अल्लाह 6 नंबर ते पूरो रमज़ान 1000 भेरा दिल पर नबी ते दुरूद 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 जेको रमज़ान में दुरूद जो मज़ो आहे जेको दुरूद जो रूहानी सुकून ऐं सुरूर आहे दुरूद तांजे बातिन में तरक्की अदा कंदो दुरूद पढ़ण सां तांजे क़ल्ब ऐं बातिन में नूर पैदा थींदो ऐं तव्हांजी रूहानी तरक्की थींदी फ़क़ीरी में अल्लाह ताला तांखे औज ऐं उरूज नसीब फरमाईंदो दुरूद जी कसरत ऐं ऐन मुमकिन आहे जेको 1000 भेरा दुरूद पढ़ण वारो आहे उनखे रमज़ान जे महीने में ई दिलबर नबी जो दीदार थी वेंदो
अल्लाह कंदो, अल्लाह कंदो हर फ़कीर सां हर आशिक सां रब जो करम थींदो। उन खां पोइ रमज़ान जे महीने में घणी ख़ैर ख़ैरात कंदो कसरत सां जेकी कुझु अल्लाह ॾिनो आहे। खैरात कंदो, खैरात सां तव्हां घटिबो न रब वधाईंदो। मा नक़स मालिन मिन सदका, सदको ऐं खैरात माल खे घटाईंदो न आहे, माल खे वधाईंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे फ़ाइदे जी तव्हांखे ॿुधाईंदुसि। रमज़ान जे महीने में रोज़ानो सिजल ते जी नमाज़ खां पोइ 2 रकातूं नमाज़ नफ़िल पढ़ी ऐं चओ त मालिक हिन जो अजर ऐं सवाब मदीने वारे मीर जे बाबा साईं ऐं हुज़ूर जी अम्मा साईं जी रूह खे पहुचे। पोइ बि सॼो साल पढ़ो त वाह वाह खीर में खंडु, पर रमज़ान में ज़रूर कंदो। 2 रकातूं नफ़िल पढ़ी उन जी पोइ सिजल ते पढ़ो, सुभाणे पढ़ो, ॾींहं जो पढ़ो, राति जो पढ़ो, पर 24 कलाकनि में हिकिड़ो भेरो ज़रूर पढ़ंदो। 2 रकातूं नफ़िल पढ़ी चओ त इन जो अजर ऐं सवाब हुज़ूर जे अबाणनि जी रूह जी। मूंसां हिकिड़ो माण्हू हींअर मदीना मुनव्वरा में मिलियो, साले बानो नेकोकार दुर्वेश बानो। हर साल उनखे मदीने में ॾिसंदो आहियां। महीने में पंहिंजो साल में 2 भेरा 3 भेरा 4 भेरा बि ईंदो आहे। मूं पुछो मां त तूं त आई त मिस्कीन हर साल में 2 3 भेरा ईंदो। चईं जे पुछो था हरम में वेठा आहियूं त मां असुल राज़ तव्हांखे ॿुधायां। ॿुधाए पर उहो राज़ न रहंदी मूं वटि, मां आम कंदुसि वरी आम कंदुसि। चईं मां हर ॾींहं में 2 रकातूं नफ़िल पढ़ी हुज़ूर जे अबाणनि खे बख़्शींदो आहियां। उन जी बरकत सां मूंखे मदीने जी टिकट मिली। मुस्तफ़ा जा अबाण मदीने वारे साईं खे प्यारा आहे। सवाद बिन कारब जॾहिं मुसलमान थियो साईं जन जे अॻियां हुज़ूर जे अबाणनि जी तारीफ़ में ग़ज़ल पढ़ियईं, तारीफ़ में नात पढ़ियईं, हुज़ूर ख़ुशि थी विया। मुंहिंजे अबाणनि जी ॻाल्हि कई अथई। जॾहिं मके जो शहर फतह थियो त उहे दुश्मन जिन मके में ईज़ा पहुचाया, तकलीफ़ूं ॾिनियूं, उहे जेॾी महिल दुश्मन साम्हूं आया त हुज़ूर जन फरमाया त मादा तक़ूलून मां अफ़अलु बिकुम, ॿुधायो तव्हां सां मां छा कयां, तव्हांजे लाइ कहिड़ो फ़ैसिलो कयां। ख़बर त मके वारनि छा चयो? मके वारनि चयो त अंत करीम व इब्नुल करीम। रसूल अल्लाह तूं करीम आहीं, तुंहिंजो बाबो बि करीम हुयो। करीम पीउ जा करीम बच्चा सब मां करम जी उम्मीद रखो। हुज़ूर जन फरमायो ला तसरीब अलैकुमुल यौम, अॼु तव्हां ते का बि कावड़ न आहे, को बि बलांद वेर न वठिबो वेंदो। वञो अंतुम तुलका, वञो तव्हांखे आज़ाद। जेॾी महिल सरकार जे अॻियां हुज़ूर जे बाबा साईं जी ॻाल्हि थी त तूं करीम आहीं, करीम जो बच्चो आहीं।